नौशर फ़िरोज़ में दावत इस्लामी जी ज़ेर एहतमाम एक अज़ीम आलिशान रूहानी इज्तिमा मुनक़द कयो वियो, जंहिंमें शहर ऐं भरपासे वारनि इलाक़नि मां हज़ारें आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। इज्तिमा जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो, जंहिं खां पोइ नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई वई। मरकज़ी मजलिस से शुरा जो रुकन मौलाना हाजी अब्दुल हबीब अतारी पंहिंजे मौसर ऐं दिलनशीन बयान में दुरूद पाक जी फ़ज़ीलत ते ख़ासि रोशनी विधी। हुन चयो, ख़िताब दौरान हुन कुड़ खान बचण, ग़ीबत खां पासो करण, इमामत जी हिफ़ाज़त ऐं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी इख़्तियार करण जी अहमियत बाबति निहायत जामे सम्झ में ईंदड़ अंदाज़ में गुफ़्तगू कई। इज्तिमा में हज़ारें शिरकत कंदड़नि जी वॾी तादाद खे नज़र में रखंदे सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया, जिथे रूहानी सां भरपूर माहौल ऐं शिरकत कंदड़नि जो बालिहानो जज़्बो ॾिसण लाइक़ु हुयो। आख़िर में मुल्क मिलत जी सलामती, उम्मत मुस्लिमा जे इत्तिहाद ऐं हर फ़र्द जे ज़ाती दीनी दुनियावी मसइलनि जे हल लाइ हिकु रकत आमेज़ दुआ कराई वई, जंहिं में शिरकत कंदड़नि वॾे अदब ऐं इख़लास सां हथ उथारे आमीन जी सदा बुलंद कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।